काल्ह एप्पल पारां वर्ल्ड वाइड डेवलपर कॉन्फ्रेंस थी गुज़री। WWDC में हर साल एप्पल पारां नवनि ईंदड़ सॉफ्टवेयर बाबति ॼाण ॾिनी वेंदी आहे। काल्ह मुनक़िद थियल WWDC में एप्पल पारां नवनि ईंदड़ सॉफ्टवेयर ऐं हार्डवेयर बाबति ॼाण ॾिनी वई। अचो त ॾिसूं WWDC में एप्पल पारां कहिड़ा नवां ऐलान कया विया आहिनि। एप्पल पारां वॉच OS जो नओं वर्जन यानी वॉच OS 4 जो ऐलान कयो वियो आहे। नए वर्जन में सिरी वॉच फेस शामिल कयो वियो आहे। हाणे वॉच टाइम ॾेखारण सां गॾु अव्हां जे ईंदड़ शेड्यूल बाबति पिणु ॿुधाईंदी रहंदी ऐं सिरी वॉच फेस जी मदद सां हाणे अव्हां ईंदड़ हर कम बाबति आसानीअ सां ॼाणे सघो था। टाइम गुज़रण सां उहा ॼाण तब्दील थींदी रहंदी। मैक OS जे नए वर्जन मैक OS हाई सियरा जो ऐलान पिणु कयो वियो, जंहिंमें केतिरा ई नवां अपडेट शामिल कया विया आहिनि। मैक OS सियरा में सफारी खे वधीक बहितर बणायो वियो आहे। हाणे सफारी उन्हनि वेबसाइट खे ब्लॉक कंदी जेके आम माण्हुनि खे ट्रैक या हैक करण जी कोशिश कंदा आहिनि। उन सां गॾु जन वेबसाइट में वीडियो या ऑडियो पाण मुरादो शुरू थी वेंदा आहिनि, हाणे सफारी उन्हनि खे पिणु अव्हां जी मर्ज़ीअ बिना हलण खां रोके छॾींदी। मैक OS हाई सियरा में तस्वीर वारी एप्लीकेशन खे पिणु बहितर बणायो वियो आहे। हाणे आईफोन में माण्हुनि जे नाले सां सेट कयल तस्वीरुनि नालनि समेत ग्रुप जे सूरत में मैक OS हाई सियरा में ॾिसी सघिबा। मैक OS हाई सियरा में तस्वीरूं हाणे बहितर नमूने सां एडिट करे सघबियूं। हाणे जेका तस्वीर एडिट कबी उन जा रंग अलॻि लेयर जी सूरत में फोटोशॉप समेत ॿियनि फोटो एडिटिंग सॉफ्टवेयर्स में अची वेंदा। मैक OS हाई सियरा में वर्चुअल रियलिटी सॉफ्टवेयर्स ऐं वीडियोज़ ठाहिण लाइ बहितर सपोर्ट पिणु शामिल कयो वियो आहे। WWDC में ऐलान कयो वियो त अॼु खां पोइ ईंदड़ समूरनि एप्पल लैपटॉप में इंटेल पारां ठाहियल नओं प्रोसेसर यानी केबी लेक लॻल हूंदो, जेको अॻे खां वधीक तेज़ रफ़्तार वारो आहे। WWDC में नए iMac Pro जो पिणु ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें 18 कोर Xeon प्रोसेसर लॻल हूंदो। WWDC में आईफोन जे लाइ नए iOS 11 जो पिणु ऐलान कयो वियो। iOS 11 में मैसेज ऐप खे नए सिर डिज़ाइन कयो वियो आहे। iOS 11 में अव्हां जी आईफोन जा मैसेज जेकी iCloud में रखियल हूंदा ऐं iCloud जी उहा ID कंहिं iPad में लॻाईंदो त अव्हां जा समूरा मैसेज उते अची वेंदा। iOS 11 में सिरीअ खे वधीक बहितर बणायो वियो आहे। हाणे सिरी औरत जे आवाज़ सां गॾु मर्द जे आवाज़ में पिणु ॻाल्हाईंदो। I love machine learning, especially since I'm a machine learning. उन सां गॾु सिरीअ जी मदद सां हाणे कंहिं बि जुमिले खे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो करे सघिबो। So you can now ask something like, how do you say, what are the most popular dishes in your restaurant in Chinese? And Siri can say, 你们餐厅有哪些菜最受欢迎? iOS 11 में आईफोन जे कंट्रोल सेंटर खे पिणु नए सिर डिज़ाइन कयो वियो आहे, जंहिंमें 3D टच पिणु इस्तेमालु करे सघिबो। iOS 11 में गाॾी हलाईंदड़ जे बचाव लाइ पिणु मुख़्तलिफ़ ऑप्शन शामिल कया विया आहिनि।
जेकॾहिं अवां गाॾीअ में हूंदा त अवां जे आईफोन जो स्क्रीन ख़ुदि ब ख़ुदि लॉक थी वेंदो। जेकॾहिं केरु कॉल या मैसेज करण जी कोशिशि कंदो त मोबाइल उनखे पाण मुरादो जवाबु ॾींदो त अवां गाॾी हलाए रहिया आहियो। जेकॾहिं को ख़ासि कमु आहे त अर्जेंट लिखी वापसि मैसेज कयो। जेकॾहिं कंहिंखे लाज़मी कमु आहे ऐं हू अर्जेंट लिखी ॿीहर मैसेज करे त उहो मैसेज अवां गाॾी हलाइण जे दौरान ई पढ़ी सघंदा। WWDC में नए iPad Pro जो ऐलान कयो वियो आहे। जंहिंमें iOS 11 इंस्टॉल थियल हूंदो, जंहिंमें बहितर मल्टीटास्किंग जा ऑप्शन शामिल कया विया आहिनि। WWDC में एप्पल जे नई डिवाइस यानी होम पॉड जो पिणु ऐलान कयो वियो आहे। जेको गूगल होम जियां स्पीकर हूंदो, जंहिंमें सिरी पिणु इंस्टॉल थियल हूंदो।